लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का कोई परवाह नहीं करते। कौन कहता है कि दुनिया से जाएंगे, कौन कहता है कि खाली हम दुनिया से जाएंगे, साथ में ले जाएंगे कलमा रसूलुल्लाह का। अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायती सद वाजिबुल एहतराम मेज़बानाने महफिल खतीब व इमाम मस्जिद हाज़ा, प्यारी जमात शगूरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो की ही अज़ीम शान महफिल
जहीं जी ईसाले सवाब जी निस्बत मुंहिंजनि बिन शागिर्दन मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं मरहूम रोशन बई शहीद चवां त इन में को शक नाहे। शहीद हूअ बि ज़िंदह हूंदा हिननि ॿिन्ही नौजवाननि रमज़ान मुबारक में रोज़े जे दौरान हिन दुनिया तां पाणीअ जे अंदरि दम धणीअ हवाले कयो हो। अॼु असां ऐं अव्हां उन्हनि खे ज़िक्र ख़ुदा ऐं ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए यादि करे रहिया आहियूं। दोस्तान गिरामी वाइज़ और नसीहत अल्लाह वारा कन, इल्म जूं ॻाल्हियूं आलिम कन, खिताब खतीब कन, तकरीर मुक़र्रिर कन। ये सभई सआदतूं अल्लाह ताला उन्हनि जे नसीबनि में लिखियूं आहिनि। हाणे मां न को आलिम आहियां, न को खतीब आहियां, न को एॾो वॾो मुक़र्रिर आहियां। दुनिया फ़क़ीर हक़ीर नाचीज़ खे आजिज़ जे नाले सां सुञाणंदी आहे। बस इश्क़ मुस्तफ़ा जो ज़रड़ो सीने में मौजूद आहे, सिवाय इन जे बि का बि नेकी कान्हे। दुआ कयो त बरोज़ महशर आका करीम पंहिंजे इन इश्क़ जे सदके पंहिंजो ख़ासि करम में महिरबानी फरमाए। मुंहं जे साम्हूं अल्लाह ताला जे लारे किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे ॿिनि हंधनि तां आयतूं तिलावत कयूं आहिनि। पहिरीं आयत सबूरी में अल्लाह ताला ईमान वारनि सां मुखातिब आहे। ईमान वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। अल्लाह ताला एक अज़ीम एहसान जो ज़िक्र बयान फरमायो। अल्लाह ताला जा मुतकिरोड़ा करम ऐं मेहरबानियूं आहिनि, पर हिते ख़ासि मेहरबानीअ जो ज़िक्र बयान थी रहियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जल शानहु व मन वालहु पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, लक़द अलबत्ता तहकीक थोरो कयो अल्लाह मोमिनन जे मथा। या अल्लाह तुझा किरोड़ का करम एहसान आगिन इन दुनिया में मोकली तुझो एहसान, इज्जत ॾिनई तुझो एहसान, दौलत ॾिनई तुझो एहसान, अखियूं ॾिनई तुझो एहसान, चप ज़ुबान ॾिनई तुझो एहसान। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जा वानड़ो इन आयत सबूरी में रब्बुल आलमीन उन एहसान जो ज़िक्र बयान न फरमायो आ, बल्कि मुझो मालिक रब्बुल आलमीन अल्लाह खालिक कायनात अहसनुल खालिकीन फरमाए रहियो आ त अलबत्ता तहकीक थोरो कयो अल्लाह। या अल्लाह केड़े
केड़े थोड़े जी गाला केड़े एहसान जी गाला रब्बुल आलमीन फरमायो इज़ बास फ़ीहिम रसूला हाणे उन एहसान के खोलियो वियो गाल के गुजारत के खोलियो वियो तमो अल्लाह दुनिया में कई एहसान कया मुझो को मिट को माट को मट को सानी कोने को मां अकेलो वदौला शरीक आया चो तो अल्लाह है कड़ो लिखो सदा लिख अखर इहो ही मन में कहड़ो चो तो अल्लाह है कड़ो बीवाई में सिख लिखो वेठी लिख अखर इहो ही मन में पर अच्छा के बनी छो तू बेली बने बिन जो वठ कंज करीम जी आज जो वाली जो सौखो हुंदो सो जय जो इश्क अल्लाह सां भला अकेलो बदौला शरीका साईं दुनिया जे अंदर किन हजरत ईसा रूहुल्लाह जे लाए बे अलग अकीदो रखियो हजरत बीबी मरियम जे लाए बे अलग अकीदो रखियो हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए तो त सुन्य वसंदी तनखे जोश जलाया जे तालिब से तहकीक जा नीहत नी वटने रेडी बसे ट्रे उता आगे हेकड़ो अल्लाह अकेलो वदौला शरीका उन जो न मिट्रा न माट्रा न सनिया अल्लाह वदौला शरीक अकेलो उन वाहिद ला शरीक लहू तो असां जे मथा खास एहसान फरमायो वो रब्बुल आलमीन उन एहसान जो जिक्र बयान फरमाए रहो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अलबत्ता तहकीक छोरो कयो अल्लाह मोमिनन जे मथा या अल्लाह तुझो खास एहसान मोमिनन जो जिक्र बयान थी रहो या अल्लाह तुझा किरोड़ खां करम पर ही खास एहसान कई जो रब्बुल आलमीन फरमायो इज़ बअस फ़ीहिम रसूला उन्हनि ॾांहुं पंहिंजो शानदार रसूल मोकिलियो आगे तुझो महबूब असांजे अखियुनि ते पर आयो किथां अल्लाह ताला फरमाए तो क़द जाअकुम मिनल्लाह अचण जी ॻाल्हि करण वारा इन महबूब खे मूं रब मोकिलियो मो अल्लाह जे तरफ खां आयो ए दोस्तान गिरामी हजरत आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हजरत ईसा रूहुल्लाह ताईं 1,24,000 नबी अगन दुनिया ते आया
हर एक नबी सगोरे जो पांजो पांजो तबलीग जो अंदाज पांजो पांजो मुख्तलिफ अंदाजन सां उन्हनि खे हिदायतूं कंदा हुआ। हज़रत आदम खे माण्हुनि चयो ओ अल्लाह जा नबी आदम सफ़ीउल्लाह तू जई अल्लाह जी ज़ात जे बाबत असांखे ॿुधाए रहियो आ ॾे त ख़बर तो उन अल्लाह खे ॾिठो आ या न। हज़रत आदम नबी फरमायो मुखां सवाल करण वारो मुखां बाद में जेको नबी अचे उन खां पुछा कजो। हज़रत शीस नबी आयो, हज़रत इदरीस नबी आयो। हलंदे हलंदे कई पैगंबर दुनिया में आया, रब्बुल आलमीन मुख्तलिफ पैगंबर मोकलिया। हज़रत मूसा कलीमुल्लाह हक़ जो पैगाम पहुचायो, माण्हुनि खे अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारियो। माण्हुनि चयो ओ कलीम नबी जई रब जे लाइ तूं असांखे चई रहियो अकेलो वहदहू ला शरीका उन जो को मिट को माइट को सोनी को बराबर कोने। ओ सोना कलीम नबी भला ॿुधाए त तो हो रब ॾिठो आया न। अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो मां कोगे तूर ते वेंदो आहियां, उते मुंहिंजो रब पंहिंजे मिठड़े आवाज़ सां मूंसां ॻाल्हाईंदो आ। हज़रत ईसा रूहुल्लाह आयो, अल्लाह जे बारनि पुछा कई ओ हज़रत ईसा रूहुल्लाह अल्लाह ताला तोखे मकाम ऐं मर्तबो अता फरमायो आ। उलुल अज़्म पैगंबर आही, शान में मान में मर्तबे में निरालो आही। अल्लाह ताला तोखे कई मौजज़ा ॾेई दुनिया में मोकिलियो आ, पर जहीं रब्बुल आलमीन जी ज़ात जे बाबत तूं ॿुधाए रहियो आ त अल्लाह अकेलो आ, काइनात खे जोड़ण वारो अल्लाह आ। उन खालिक काइनात उन मालिक काइनात खे तो ॾिठो आ या न। हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं कई नबी सगोरा आया, उन्हनि खां उम्मती सवाल कंदा विया, जवाब न पियो मिले। ए दोस्तान गिरामी नेठ काइनात जे अंदर उहो दौर आयो जो तुझो मुझो महबूब हिन दुनिया में तशरीफ खणी आयो। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो वमा मगर ओ मुझा महबूब सजी कायनात जे लाए रहमत बनाए। ए दोस्तान गिरामी जॾहिं अल्लाह जो आखिरी नबी हिन दुनिया में आयो, अल्लाह जे कुरान करीम के पढ़ंदा हलूं, रब्बुल आलमीन फरमाए रहियो आ मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। मुझो आखिरी महबूब मोहम्मद करीम रऊफ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवहां जे मर्दन मझा कहीं जो पीर नागे।
सवाल थी दो साईं एक तरफ वहाँ चहो था मदीने वारे साईं के टे फर्जंद जावागा चैन न्याण जो पी हुआ का मदीने वारो साईं भला कुरान तगिया तो चवे वहाँ उलमा खां बुधो तफसीर जे उन्हें बयान के समझो रजुल बड़े मर्द के सलबोआ मुझे आका जा टई फर्जंद नडपण में ही न दुनिया ता अल्लाह घुराए वर्तागा बल्कि अल्लाह फरमाए तो वलाकिर रसूल अल्लाह के व खातमन नबीन यो मुझे तरफ का आयल अल्लाह का जो रसूल पर आम रसूल ना गे यो मु अल्लाह का जे तरफ का आयल आखिरी पैगंबर आगे गाल याद कयो अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात मदीने वारे मीर खां गमे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अगमी जेकी भी नबी सगोरा मोकलिया उन्हनि पैगंबरन सगोरन का मानू सवाल कंदा हा जवाब न मिलियो जने अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आखिरी नबी बनाए के न दुनिया में मोकलियो सवाल जो जवाब उम्मत घुरियो ओ सुना महबूब हजरत आदम का पुछो तो जही अल्लाह जे बाबत चई रहो उन्हें के डिठो थई चईन हजरत नूह नबी का पुछो जही रब जी वदानियत बुधाए रहो उन्हें रब के डिठो थई चईन हजरत शीस नबी का पुछो जही रब जी गाल करे रहो उन्हें के डिठो थई चईन हजरत इब्राहिम हजरत इस्माइल हजरत या हजरत ज़करिया जेकी भी अल्लाह का नबी आया ला कई लेकिन अचण वारो दुनिया में जने आखिरी महबूबा उन्हें के सवाल जो जवाब आखिरी महबूब जने तशरीफ फरमा था उम्मतिन अर्ज कयो ओ सुना महबूब सवाल मौजूदा बियन नबियन का सवाल कयो वियो उन्हनि रब जी तौहीद हिकड़ाई वॾाई त बयान कई पर सभिनी चयो असां में पाक रब खे ॾिठो ना गे ओ मुंहिंजा सुहिणा महबूब उन सवाल जो जवाब छो तव्हां आखिरी नबी आहियो मुंहिंजी उम्मत बि आखिरी उम्मत अवां खे उन सवाल जो जवाब ॾियणो आहे मुंहिंजे आका मदीने वारे मीर जा आशिको इन खां अॻु जो सवाल जो जवाब पुछो वञे मुझे महबूब जी ज़ात अम्मा आमिना जो बच्चो मक्के जी सरजमीन ते आरामिया आयो लगी जिब्राइल वगी मुझे दिलबर जी दरबार में मिलन घुरो आ मौला तो सुना उबन सदे इसरार में आयो लगी जिब्रील वगी मुझे दिलबर दी दरबार उन अल्लाह जे आखिरी महबूब नबी के छो त मौजू मेराज नाहे मिलादा सिमनन अर्ज करे उन जो जवाब समझो उन आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन्हनि माण्हुनि पुछो मुंहिंजा महबूब अवां पंहिंजे पाक रब खे ॾिठो आया न सभु नबी पंहिंजो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा दलील ॾींदा विया मुंहिंजे महबूब फरमायो त मां अल्लाह जो वॾो दलील आहियां क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम अल्लाह जो कुरान तो फरमाए मूं रब जे तरफां वटि वॾो दलील आयो आहे उहो मुझो महबूब आका रब्बुल आलमीन पंहिंजा दीदार कराया अर्श परी खां मथे आसमाननि खां मथे मुझो महबूब उन हंध वियो जिते कोई भी न वियो आहे जंहिं वक़्तु वया मेराज फिजा
हर चीज ते कादिर कुदरत सां केॾो त हुयो कब्ज़ो न कयो जो जाते रहियो सो तात रहियो कंहिं बदन चुरी बलबो न कयो आ पर्दे नशी रब पाक मगर रब पाक हिते पर्दो न कयो दीदार थियो पर्दे का सबा ही राज कोई आसान नया जो पाक नबी जो शान थियो ते शान जे मट को शान नया वो अल्लाह जो नबी उम्मत सवाल कयो साईं हजरत आदम का सवाल हो हजरत शीस का सवाल हो हजरत नूह का सवाल हो हजरत इदरीस का सवाल हो कई नबी दुनिया में आया उम्मत सवाल कया आका अवा चाहता फरमायो मदीने वाले मीर फरमायो जगी रब जी बहदानियत जो मां अवा के पैगाम बुधाए रहो आया वो पाक रब मां पजे अखिन सां ॾिसी आयो आया ए दोस्ताने गिरामी इन माघ महीने जे अंदर वो ला रईब नबी वो बेऐब नबी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां ऐं अवां खे अता फरमायो उन आका जी अज़मत शान मीलाद अवा कई जलसन में हिन ही महीने में बुधो आ कोशिश कंदुसि त डब्बा पेक जेके ॻाल्हियूं तव्हां न ॿुधियूं हुजनि उहे अवां खे मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान निखारियो मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात अन्या नंढड़ा गा मक्के जी सरजमीन ते लुकार पइजी वियो आ माण्हू हैरान आहिन परेशान आहिन माल मरी रहिया आहिन आया हज़रत अबू तालिब साईं वटि अब हज़रत मौला अली साईं जो बापू हज़रत अबू तालिब साईं के अर्ज़ कयो ओ मुंहिंजा साईं अवां पंहिंजे कबीले जा सरदार आयो अल्लाह जे घर काबे करीम जा मुतवल्ली अवां खानदान वारा आयो अवां वटि असां सभु गॾिजी आया अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो त रब्बुल आलमीन के करम जा कर वसाए हजरत अबू तालिब साईं फरमायो घबरायो न मुझे आका मदीने वाले मीर जा आशिको गुलामो दीवानो परवानो हजरत अबू तालिब साईं उन्हनि खे बिहारे पाण घर आया नंढड़ो बच्चो आ सुखन जो सच्चो आ जहीं जे सदके खिन दुनिया ता लही वियो दुखई डचो आ बाग मां झलियो सिधो आयो ओ मुझा बच्चा मोहम्मद करीम जी चाचा काबतुल्लाह के दीवार के टेक ॾियारे बिहारियो वियो आ ओ मुझा महबूब बच्चा ही मक्के जा माण्हू आया दुकार पइजी वियो आ इंतहाई सख्त जिंदगी गुज़री रही आ अज अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरी रब जी रहमत वसाए ॾियो दोस्ताने गिरामी मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मासूमियत वारा हथड़ा मथे खजी विया उन्हें आका करीम जा जे हथ खजन तो चंद्र बटुकरा जे आंगुर खजे तल थल सिज भी मोटी अचे
उन मुझे आका करीम अशहदांगुर जो इशारो फरमाए अल्लाह का जी बारगाह में हथना खयो मक्के जा बड़ा बड़ा ताजिर है बड़ा बड़ा अमीर है बड़ा बड़ा सरदार है इसी रे आगे हैरान आगिन तक केड़ी गाला हेडो सारो सिज बिठो आ तपिश लगी पईया हे अबू तालिब साईं के काबे जी भित जे भर में बिहारियो आ अज किए ककर वसंदा अना उए पांजे गालिन में रुथल हुया हजरत अबू तालिब साईं जे बच्चे अम्मा आमिना जे लाल मदीने वाले मीर हथड़ा जो खया अना आका जा नडड़ा मासूमियत वारा हथ हेठ नथियागा ककर भरजी मींह वसण शुरू थी वयो उन आका करीम के अल्लाह ताला आलमीन जे लाए रहमत बनाए मोकिलियो आगे जॾहिं रहमत बणजी आयो आहे त उन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत तां सदको वञो दोस्तान गिरामी उन आका जी रहमत दिए मोजज़े अंबिया को खुदा ने हमारा नबी मोजिज़ा बन के आया बिन नबियन के मोजिज़ा मिलिया पर मुझो आका मोजिज़ो बन दोस्ताने गिरामी मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दरबार में हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु राविया अंसारन मजा मदीने जो रवासी हिकड़ो आका जी दरबार में आयो ओ मिठा मदीने जा साईं मुझी न्याणी जी शादी आ असा में रवाजा बियो डांज डावण तडींदा आहियूं पर ओ मुझा महबूब असा पंहिंजी न्याणीअ खे खुशबू अतर बि तोहफ़े में ॾींदा आहियूं साईं मुझो गरीबी आला को कीमती अतर न मिली सघियो आ जे अतर न ॾींदुसि त मुंहिंजी न्याणीअ खे मेणा मिलंदा ताना मिलंदा त तो पंहिंजी न्याणीअ खे अतर छो न ॾिनो ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जी ज़ात क़ुरान में फरमायो आ त मुंहिंजे महबूब वटि अचो मां जूं कुलई ख़ताऊं बख़्शजी वेंदियूं हबीब अवां जे दरवाजे ते आया आहियूं ख़ास करम फरमाए अतर ॾियो मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो सहाबी घबराए न सुभाणे अचजांइ ॿियो ॾिहाड़ो थियो सहाबी सगोरो शीशी खणी करे आका मदीने वारे मीर जी दरबार में आयो आ मुझा आका मदीने वारा मीर नबी मस्जिद में वेठा गा उन्हारे जी मौसम हुई संदन पाक जिस्म मां पत्थर वही रहियो हो सहाबी आयो हुजूर फरमायो वे जो थी मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारे हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजी बाह तां जेको पत्थर आयल हो आंगुर मुबारक सां करे उहे कतरा उन शीशीअ में विझंदा विया शीशी भरजी वई मुंहिंजे आका फरमायो ए मुंहिंजा साहबी वञ वञी पंहिंजी न्याणीअ खे ॾे चवीस त ज़रूरत वक़्त हिन मां चंद कतरा पंहिंजे कपड़नि जिस्म खे मले हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मुंहिंजे आका मदीने वारे मीर उनखे पंहिंजो पखर मुबारक ॾिनो पसीनो मुबारक ॾिनो उन पंहिंजी न्याणीअ खे रसूलुल्लाह जो पखर अतर जी तौर ते तोहफ़ो ॾिनो मुंहिंजे आका मदीने वारे मीर जो पाक पसीनो भी पसीनो आहे उन्हें न्याणीअ जी शादी थी वई हुजूर जे उन पाक पसीने वारे मुश्क अंबर ऐं अतर मां सिर्फ़
चंद कतरा पंहिंजे जिस्म खे लॻाई दिया सभई औरतूं हैरान परेशान आहिनि त असां कई अतर अंबीर ॾिठा लेकिन हिन अतर अंबीर जी ॻाल्हि निराली आहे। उन औरत जे जिस्म जी खुशबू त खुशबू हुई पर उहा औरत जिते परणजी वई पंहिंजे मुड़स जे घर में रहण वारी ही रसूलुल्लाह जो पाक पत्थर मुबारक जिन जिस्म खे लॻुस उन जी खुशबू एतिरी त तेज़ ऐं मुअत्तर हुई हिटियूं गलियूं त मुअत्तर हूंदियूं पर जंहिं घर में उहा न्याणी परणजी वई उन जो घर जो नालो ई बैत तय्यबीन यानी खुशबू वारनि जो घर पइजी वियो। उन घर जो नालो ई खुशबू वारो घर। ए दोस्ताने गिरामी मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे जी मो अर्ज कयो त अल्लाह ताला मौजूज़ो बनाए मोकिलियो। आका करीम जे जिंदगी जो हर मरहलो मौजूज़ो आ। मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक पसीनो जेको मुश्क अतर अंबर खां वधीक मुअत्तर उन आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक बी रवायत बुधो। हजरत उतबा बिन फरकद जे हजरत सैयदना फारूक आजम जे दौर में मौसल के फतेह कयो हो उन सहाबी सगोरे के 4 घर बार हुयूं उहे 4 ही घर वारियूं चवनि थियूं त असां तरह तरह जा अतर घुराईंदियूं हुयूंसीं मुश्क अतर अंबीर हर क़िस्म जा तरह तरह अतर घुराईंदियूं हुयूंसीं हिक ॿिए खे हणंदियूं हुयूंसीं पर असांखे हैरानगी थींदी हुई जो दुनिया जा वॾा अतर अंबीर लॻायूं पर असांजो घर वारो सादो तेल लॻाईंदो हो तॾहिं बि उन जे बदन जी खुशबू असांजे क़ीमती अतरनि खां वधीक मुअत्तर हूंदी। वो हिक ॾिहाड़े असां गॾिजी पंहिंजे घर वारे मुंहिंजे आका जो सहाबी हजरत उतबा बिन फरकद रज़ियल्लाहु अन्हु घर वारियूं आयूं वो असांजा साईं असां बि तोसां मोहब्बत करण वारियूं आहियूं सफ़ाई निस्फ़ ईमान जिस्म के अतर अंबीर तुंहिंजे लाइ मले ईंदियूं आहियूं मखे ईंदियूं आहियूं लेकिन असां अॼु ताईं तजुर्बो कयो आहे केतिरा बि क़ीमती अतर अंबीर असां आहियूं लेकिन पोइ बि तुंहिंजे बदन जी खुशबू उन्हनि क़ीमती अतरनि खां वधीक हूंदी आहे। राज़ कहिड़ो गाल कहिड़ी आहे मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हजरत उतबा थो फरमाए त जे पुछो थियूं त ॿुधो हिक ॾिहाड़े मुंहिंजे जिस्म ते गढ़ निकितो हो जिस्म सॼो ज़ख़्मनि सां चूर चूर थी वियो हो मूं कई इलाज कराया शिफा न पे मिली लेकिन मां जॾहिं महबूब जी दरबार में वियुसि ओ सोना मदीने वारा साईं अवां करम फरमायो मुझे जिस्म जी बीमारी दूर फरमायो। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुझा प्यारा सहाबी उतबा सुभाणे अच जा बे दिहाड़े विस मुझे आका फरमायो ए उतबा बिन फरकद वन जा कपड़ा लागेया गोड बधिया मां गोड बधी करे रसूलुल्लाह जी दरबार में आयुस मदीने वारे साईं मुखे वेझो विहारे करे ॾिठो त को हाज़िक हकीम कोन हो को डॉक्टर कोन हो को बाम कोन हो का मलम न हुई जेका जा घुराई ही मुखे
मुखे भेजो वे गारे मदीने वारे पंजे वात जो पानी लुआबे तन कदी मुझे जिस्म के लगाइण शुरू कयो। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक लुआबे तन मुझे जिस्म के लगंदो वियो काडे वियो गढ़ काडे विया जख्म अल्लाह मुखे शिफायाब तक कयो पर ए मुझो घर वारियों उन ॾींहं खां पोइ अल्लाह ताला मुझे जिस्म में रसूलुल्लाह जे पसीने जे सदके अज़ीम खुशबू रखाई आहे। अजीम खुशबू रखाई मां के अतर अंबीरन मली दो आया लेकिन मुझे आका जे लुआबे जो यो कमाला जो मुखे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो लुआब मुझे जिस्म ते लगायो हो अज मुझो उहो जिस्म मुअत्तर जेकने सहाबी जो जिस्म जो मुअत्तर त मदीने वारे मीर जे जिस्म जी खुशबू जो कमाल छा बेटा ई खां पुछो साईं फरमाए थो चखरे जे गो जवान दिसा कोन देख में मोहड़ मिड़नी मुरसले सरस संदस शान फकान का बको सैन ओ अदना यो मुयसर थी उस मकान तय आगे जो एहसान जय आदि मेरम हेड़ो अजमत ने हारो आका करीम जामा जागल बसर वारा नेण जन अल्लाह जो दीदार कयो आका भी आगे त मुअत्तर भी आगे अल्लाह कुरान करीम में पंज महबूब जे हथन के यदुल्ला सजो अल्लाह जा एतरी त इंतहाई ज़ोफ़ वारी जिंदगी कमजोर ऐं ज़ईफ़ थी विया हिकिड़ो सहाबी आयो ओ मुंहिंजा महबूब मदीने वारा साईं अल्लाह गवां के रहमत लिल मुझो हाल त ॾिसो भुख में बेगाल आहियां कई ॾींहं थी विया आहिनि मूं कुझु खाधो नागे पंहिंजे पेट तां पहिराण परे कयई त सहाबीअ खे पत्थर बदल हो मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो ए सहाबी तूं छा थो समझी त तुंहिंजे हाल खां मां अल्लाह जो नबी वाक़िफ़ न आहियां ढावल आहियां जेकरे तो हिकिड़ो पत्थर बधो आहे त ॾिस मां रसूलुल्लाह पंहिंजे पेट ते ॿ पत्थर बधा आहिनि उन आका करीम मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात इन हाल में जॾहिं खाही कोटींदे हिकिड़ो तमामु वॾो सख़्तु पत्थर अची वियो जेको सहाबनि तमामु वॾी कोशिश कई पर उहो पत्थर टुटे न पियो आका करीम फरमायो सहाबो परे थियो इहो हथोड़ो मूंखे अदा आका रहमत वारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इशारे सां चंड खे ॿ टुकड़ा करे सघनि था त पत्थर खे इशारे सां ज़रा ज़रा करे थे सघिया पर इन में अजीब राज हो मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबो मुखे ॾियो मुझे आका मदीने वारे मीर वो हथोड़ो जहीं सा पत्थर टोड़े रहा महबूबन हीअं जो लगायो त पत्थर जरा जरा थी वियो पत्थर टिन हिस्सनि में हीअं जो हुजूर लगायो पत्थर जो हिकिड़ो हिस्सो जरा जरा थी वियो आका फरमायो ए सहाबो निहारियो त सही पत्थर ते मूं रसूलुल्लाह थोड़ो हयो अल्लाह नूर जी
तजल्ली मोकलिया ऐं उन नूर जी तजल्लीअ में मूं ॾिठो आ त शाम मुल्क जा ॻाढ़ा महल पे नज़र आया। हबीब अहां त असां सां गॾु मदीने में बीठा आहियो, खाईअ में अंदर बीठा आहियो। हुज़ूर फरमायो हा थोड़ो कयो रब्बुल आलमीन मुझे नबूवत वारे पावर सां मूंखे ॾेखारियो शाम जा ॻाढ़ा महल नज़र आया। मां मुस्तफ़ा करीम समझी वियुसि त अल्लाह इहो मुल्क मूंखे फ़तेह करे ॾींदो। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ॿियो धक लगायो, पत्थर जो ॿियो हिस्सो ज़रा ज़रा थी वियो, नूर जी लाट निकती। मुझे आका फरमायो सहाबो मां मुस्तफ़ा करीम पंहिंजे नबूवत वारे निगाहुनि सां ॾिसां पियो त मूंखे किसरा जो महल पियो नज़र अचे। घबरायो न फतेह खे वेझो मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें पत्थर के आखिरी जी जो धक लगायो। मुझे आका फरमायो सहाबो जी मुझा साईं सहाबो त निहारियो सुना जो शहर पियो नजर अचे। मुझे आका मदीने वारो मीर बीठो मदीने में आ, खंदक खाईअ में आ, पत्थर के धक लगाए रहियो आ, लेकिन आका जो निगाहूं त निहार मदीने वारे साईं खे यमन जा महल नजर आया। आका फरमायो ए सहाबो यो किसरा जो महल शाम जो शहर यमन वारो सुना शहर अल्लाह मूंखे आज़ाद करे ॾींदो। सहाबो हिक ॾियारे ये भी कलमो पढ़ी मूं मुस्तफ़ा करीम जी उम्मत में शामिल थींदा। आका जो लुआब ऐं आका जो यद हथ मुबारक जो इहो कमाल उलमा खां ॿुधो आहे त मुंहिंजे आका मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके पाक खां मदीने ॾांहुं हिजरत पे फरमाई, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इल्ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह जो कुरान तो फरमाए जने काफरन मुझे महबूब के मक्के मां तंग करे कढियो पए, कहीं भी मुझे महबूब जी मदद न कई मगर मां अल्लाह को पंहिंजे महबूब जो मददगार हुयुसि। ऐं सानियस्नैन इज़ हुमा फिल गार जॾहिं ॿई गार में हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी गड्डा मदीने वारो मीर भी गड्डा गार में अंदरां निगारनि त काफ़रनि जो लश्कर गार जे दरवाज़े ते अची वियो आहे। उन्हनि जा पेर नज़र पे आया। मदीने वारे साईं खे सैयदना सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो ओ मुंहिंजा महबूब दुश्मन दरवाज़े ते अची विया आहिनि। आका फरमायो ए अबू बकर घबराए न, समझ त हिन गार में रुगो मां मुहम्मद करीम आया, तू अबू बकर सिद्दीक़ पर इन्नल्लाह मअना, अल्लाह बि असां सां गॾु। उन मुंहिंजे महबूब आका जे इन हिजरत वारे सफ़र में उम्मे मअबद आतिका बिन्त ख़ालिद ख़ज़ाई औरत उन जो महमूल हूंदो हो, वॾी बहादुर हुई, सखियाणी हुई, रस्ते ते तंबू वॾे बीहंदी हुई। उन जो कमु हो जेके पैदल अचण वञण वारा मुसाफ़िर हूंदा हुआ उन्हनि जी
खिदमत कंदी अज भला भाग भाई तो जा बियन जो भी खिदमतों कयई वो बुलाए अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है। अज उन हजरत उम्मे महबद जा भाग खुलिया बिछिया इंतजार में मुसाफिर अचन त खिदमत कया हिय जो निहारे सुभान अल्लाह चोड़ियां जे चंड खां भी वधीक हुस्न बेमिसाल हुस्न बेमिसल बेनजीर रब जी जात री अजीबुल खिलकत हेडो हुस्न जमाल वारो जवान आयो मुझा महबूब भेजो आया अबू बकर सिद्दीक गदा ए उम्मे महबद तू सजी जिंदगी खिदमतों कयो गन मुसाफिरन के पानी पियारई मानियो खाराई खिदमतों कयई असा भी हिन राग जा मुसाफिर आयूं कुछ थई त असा के बडे डिठई चेहरो मोह जी तपई पर अर्ज थी करे साईं ए वाट वींदड़ मुसाफिर हींअर डुकर जो दौरा इंतहाई डुकारा माल मरी रहो गाह सुकी व्यागन खीर सुकी व्यागन असां परेशान हाल आहियूं ओ मुसाफिर वञण वारा वींदड़ मां तुंहिंजी अॼु खिदमत नथी करे सघां मूंखे पाणीअ खां सवा मूं वटि ॿियो कुझु बि मौजूद नाहे हूअं त हुई त वरी सखियाणी पर ज़िंदगी जो मरहलो आहे इएं कंदे मुंहिंजे आका मदीने वारे साईं जी उन जी झूपड़ीअ ते नज़र पई जिएं जो मुंहिंजे महबूबा आका पंहिंजा नेण खणी निहारियो आका फरमायो ए उम्मे महबद जी मुसाफिर जी मुंहिंजा साईं पाण फरमायो इहा बकरी भला अंदर झूपड़ीअ में बदी चढ़ी थई ॿियनि बकरनि सां चरण न वई आ छा ओ मुंहिंजा साईं एतिरी त ज़ईफ़ नहीफ़ कमज़ोर आ जो ॿियनि बकरियुनि धण सां गॾु झंगल ॾे वञण जेतिरी इन में सघई नाहे साईं फरमायो भला इन खे रुही खीर पिया चईं इहो कीअं थींदो जेका हली नथी सघे घुमी नथी सघे उहा खीर कीअं ॾींदी मुंहिंजे आका फरमायो ऐं उम्मे महबद जे तूं इजाज़त ॾी त इन बकरीअ खां खीर वठण मुंहिंजो कमाल साईं मूंखे बाक़ी छा खपे तव्हांखे इजाज़त आहे मुंहिंजा आका मदीने वारा साईं आया छो त वमा अरसलनाक इल्ला महबूबा का वणन जा बे नबी फुखिन जा बे नबी जानवरन जा बे नबी जबलन जा बे नबी चंड सितारन जा नबी अल्लाह जा नबी मुझा महबूबा आया बकरीअ जे मथा पाजे रहमत वारो शफ़क़त जो हथड़ो घुमायो आका करीम बकरीअ जे मथा शफ़क़त जो हथड़ो घुमाए पोयनि थियण वारनि जंगुनि खे गॾाए करे आका करीम जीअं जो हथड़ो घुमाए थोरो परे थी बीठा त सुभान अल्लाह उहा डुबरी बकरी अम्मा उम्मे महबत खे बि सुञाणण में न पई अचे ताकतवर बनजी वई उन जो ओग भरजी आयो थण खीर सां भरजी आया मदीने वारे मीर जा उम्मतियो हुजूर फरमायो उम्मे महबद खणी आई हजरत अबू बकर सिद्दीक के फरमायो अबू बकर गिन के डुब हजरत सिद्दीक अकबर डुबदो वियो जो आका मदीने वारो उनके खीर ॾींदो वियो ए उम्मे महबद बकरी ॾोण वारो लुणो
प्यालो तो घर जीवो बियो खणी आई अम्मा ही भी भर जीवो को मट थई त खणी आई मुस्तफा जो मौजज़ो आ ही को नंढड़ो गिलास या लोटो न पर मुस्तफा करीम जे कमाल जी इहा हद हुई जो उम्मे महबती फरमाए मूं ॾिठो त मुझे घर में चिकी भी थावगा सभई उन्हें बकरी जे खीर सां भरजी विया उन्हें सुने जवान मुसाफिर भी खीर पीतो पंहिंजे साथीअ खे भी खीर पियारियईं वाटड़ू वींदड़ ॿियनि मुसाफ़िरनि खे भी खीर पियारियईं पर मुंहिंजो सॼो घर सभई सां खीर सां भरिया पिया हुजूर जे उन मौजज़े वारी उहा बकरी मुझे आका रहमत वारा हबीब जैसी ज़ाहिरी जिन जिंदगी में हुआ वरी हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर जी खिलाफत जो दौर आयो जैसी तई ज़ाहिरी जिन जिंदगी में हुआ वरी हजरत सैयदना फारूक आज़म जी खिलाफत जो दौर आयो आका रहमत वारे हबीब जे उहा मौजज़े वारी बकरी फारूक आज़म जे दौर तई ज़िंदा रही कॾहिं भी खीर खुटाई न उम्मे महबती फरमाए शाम जो टाइम आ मुझो घर वारो आयो जिए जो घर में घिरियो त सुभान अल्लाह अजीब हुबकारा अजीब खुशबू आ मुझा महबूब जही रस्ते सां वेंदा हा न उते अतर छतरे वेंदा हा हुजण खथूरिया जाके मणगारे गलंदो हो जितां जितां सरदार विखू बारे गलंदो हो जितां जितां सरदार विखू बारे गलंदो हो जण खस्तूरिया जाके मणगारे गलंदो हो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात रवाना थी विया शाम जे टाइम ते जॾहिं उम्मे महबत जो घर वारो आयो किताबन में चेतो त अक़दम बिन अल हौन उन जो नालो हो जॾहिं अक़दम आयो पुछा थो करे ए उम्मे महबत जो मुझे घर जो माहौल मटला घर खुशबूदार लगो पियो जेका लागर कमजोर नहीं फो बकरी छड़े वियो सा ताकतवर लगी पई अज घर जा थाम खीर सां भरियल आहिनि ही केड़ी हकीकत आ उम्मे महबत बुधायसि ए अबू महबत ही गाला ही राजा चवण लगो जेके तो वसफ बुधायो हिन ये त अल्लाह जे आखिरी महबूब नबी जा पार आहिनि अज हो आका करम करे आयो ए उम्मे महबत हाणे सबर त उन महबूब ते गली कलमो पढ़ी मुसलमान थियम रिवायतन में अचे थो त भई मुझे उन महबूब आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में मदीने में हाजिर थिया हा उम्मे महबत अबू महबत बिन्ही जे उन ईमान वारे मुआमलात हातिफी आवाज आया हा सजे अरब वारन बुधाया दोस्तों उन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां दुनिया के रंग लगा ऐं आका करीम जो अखलाक छा हो अजकल त गैर मुस्लिम मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ मुख्तलिफ हरबा हलाए रहियो आहे लेकिन मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबलीग जो अंदाज निहार मुझे आका मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगाम पहुंचाइण जे लाइ ताइफ जी वादी में आया ताइफ जे शहर में आया ताइफ जे माण्हुनि खे अल्लाह वहदहु ला शरीक जी
तौहीद ॿुधायो बुतन खां बेज़ारी जो पैगाम ॾिनो पंहिंजे नबूवत हिदायत वारे उन गस रस्ते जी राह ॿुधायो ताइफ़ जा माण्हू एॾा एॾा तपे क़द्र खां जो ताइफ़ जा वॾा वॾा माण्हू वॾा वॾा सरदार वॾा वॾा अमीर पंहिंजे ॿारनि खे गॾु करे पत्थरनि जा झोल भरे ॾिनो खणो इहो केरु आहे जेको असांजे बुतनि जी मुखालिफ़त करे रहियो आहे ए नंढड़ो वञो वञी हिन खे पत्थर खणो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां पत्थरनि जो मींहुं लाए ॾिनो पत्थरनि जो वस्कार लाए ॾिनो आका करीम जो पूरो जिस्म मुबारक ऊन सां तर थी वियो आहे मदीने वारे मीर जी नलैन मुबारक जुती मुबारक खून सां भरजी वई आहे आका करीम ताइफ़ जे उन शहर खे छॾीनि पिया हिट निकलनि मां पत्थर जो लॻा अज़ियत तकलीफ़ थी आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुंहिंजे आका सां गॾु हुज़ूर जो प्यारो सहाबी हज़रत ज़ैद बिन हारिस जेको अञा नंढड़ो छोकिरो हुजूर सां गॾु आहे हू चवे थो मुंहिंजे आका मदीने वारे मीर जे मथां पत्थरनि जा मींहुं वसाए ॾिनो आका करीम जो सॼो जिस्म मुबारक पत्थरनि सां चोर चोर आहे नलैन मुबारक पत्थरनि सां भरजी वई आहे ईअं कंदे ताइफ़ जे माण्हुनि मुंहिंजे आका मदीने वारे मीर खे पत्थर त हणाया पर पत्थरनि हणाइण खां बाद उन्हनि जा जेके धारियल कुता हुआ उन्हनि खे ॿाहिरि छॾे ऐं बछ कयूं तो असां वटि बि रवाज हूंदो आहे कुता धारींदा आहियूं नओं माण्हू जॾहिं हद में इलाइक़े में नज़र ईंदो आहे त उन ते कुता भौंकंदा आहिनि हिननि इहो सम्झो त ही कुता मोकिलियो नओं माण्हू आहे हिन जे जिस्म खे पटिन लेकिन दोस्तो अज़ीज़ो सूरह कहफ जे अंदर भी कुत्ते जो ज़िक्र आयो आहे वो असहाबे कहफ जो कुत्तो हो जेको असहाबे कहफ के पैगंबर नबी नगा वली गा उन्हनि सां गॾु हो ही त काइनात जो सरदार नबी आहे कहीं भी जानवर ते अल्लाह जे वली ऐं नबी जो गोश्त पटण खाइण हराम कहीं जानवर के मजाल ना है तो वो कहीं अल्लाह जे वली या नबी के चक पाए ताइफ़ जे माण्हुनि खे त ख़बर न हुई पर जियां जो आका करीम ने उन्हनि कुत्ता बचाया पहिरियां तो वो सिद्धो आया जियां जो आका जे साम्हूं आया त हुजूर जे कदमनि खे चुमियूं ॾियण लॻा हुजूर जा कदम चुमी किताबनि में अचे तो तारीख़ जा सब किताब खोले पढ़ो त ताइफ़ जा उहे कुत्ता जेके पाण करीमनि खे बचाया विया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठियां ज़रूर आया पर ईज़ायो न हो सतायो न हो महबूब जा कदम चुमी हीअं जो झंगल ॾे विया त सॼी ज़िंदगी वरी उन्हनि खे ताइफ़ जे माण्हुनि कॾहिं न ॾिठो कॾहिं न ॾिठो त काॾे विया कहिड़े रस्ते सां विया छो त हुननि खे सुञाण हुई मुंहिंजे आका मदीने वारे मीर खे कुत्ता बि सुञाणंदा हुआ पोइ हाणे भला सुर मटाए ॿियो पासो वठूं तॾहिं असांजे आशिक़े रसूल चयो ओ मिठो नाले मिठे जो नाम आ मिठो ॾाढो मोहम्मद जाम आ ओ तोड़ी करे तंग केर वठे के खां बिन बेर जाने पाए साईं पेर तरे अल्लाह करे खैर हज़रत जिब्राइल आयो उन सां गॾु ॿियो फरिश्तो आहे ओ मुंहिंजा महबूब अल्लाह ताला जी ज़ात मोकिलियो आहे मुंहिंजे महबूब वटि वञ हिन मलाइक खे पाण सां गॾु वठी वञ ताइफ़ जो शहर जबलनि जे विच में आहे ही मलाइक हिननि जबलनि जे मथां अल्लाह
मुकर्रर करे छड़ियो रब फरमायो ए जिब्रील वञो मुझे महबूब वट मुझो महबूब जिए चवे इए कजो जे चेव त जबल पाण में मिलाए ताइफ जे वादिन के घर कई तबाह करे छड़ियो जे चेव त ताइफ जे वागरा पाग जा कर भरजी आयल उने बायसा इन ताइफ वारन के तबाह बनाए जो जो महबूब जिब्रील जिए चेव तिए कजो अर्ज तो करे जिब्रील अमीन ओ मुझा महबूब नबी अल्लाह जी जात मोकलियो अमा जे न पूरे जिस्म जे जख्म का अल्लाह वाकिफा न लैन खून सा भर अल्लाह अमा के दिसी रहो अमा बो न इल्म का वाकिफा आयो अल्लाह जी जात मोकलियो जिब्रील वनी मुझे महबूब जी मदद कर हबीब जे अमा चो त ये जबल जे पाण में मिलाए छडियो ताइफ जो को हिकड़ो मानू भी न बचे जे अमा के अजियत ऐं तकलीफ दिनी मुझे आका मदीने वारे मीर फरमायो ओ जिब्राईल के अल्लाह आलमीन जे लाए रहमत बनाए या रसूल ए जिब्रील मां अल्लाह का जो महबूब आया रब्बुल आलमीन आलमीन जे ले रहमत बनाए मोकलियो मां पंहिंजे जिस्मानी तकलीफ के बर्दाश्त कंदुस पर कहीं भी इंसान जे मथा मां महबूब रब्बुल आलमीन तकलीफ न सहंदुस ओ सफर तसाई जारा भी बचाया पहुँचण साजन पुछ लुटकाया केडो सासन कयो एतराम मिठो ॾाढो मोहम्मद जाम तोड़ी करे तंग केर वठे कंहिंखां बिना बेर जाॾे पाए साईं पैर तॾे अल्लाह करे खैर वेडो आका जो आलम काम मिठो ॾाढो मोहम्मद जाम तूं असां चवंदासीं यार ही मुंहिंजो शोरो आहे मां चवंदुसि मुंहिंजो लाशारी आहे साईं गुलसन चवंदो ही मुंहिंजो तुनियो आहे इएं सभु को चइबो आहे बाज़ात कमन खे बि प्यारी आहे लेकिन मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलमीन जे लाइ रहमत बणिजी आया हुआ को चङाई कंदो आहे उन सां चङाई करण त महसूस थींदी आहे लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अखलाक ऐं किरदार निहार त मदीने वारे साईं जो छा सजणनि सां सभु कोई निभाए हाय सजणनि सां सभु कोई निभाए दुश्मन जी को दिल विंदराए अकुलक जे जी हित खतरनागे यो रब ना रखियल इंतजाम मिठो ॾाढो मोहम्मद जाम तोड़ी करे तंग केर वठे कंहिंखां बिना पैर जाॾे पाए साईं पैर ताॾे अल्लाह करे खैर वेडो आका जो आली मकाम मिठो ॾाढो मोहम्मद जाम तूं असां हुजूं हाज़िर फिलण गार ॾिनी आहे तूं पत्थर हणी हुन वरी हीअं कयो आहे खण पिस्टल अड़े तूं केरु थींदो आहे जो मूंखे गारियूं थो ॾी लेकिन जे किरदार रखणो मुहम्मदी थई त आका जो अखलाक ख़ल्क़ में चई जो ख़ुल्क़ अज़ीम ओ मिल्क सदाही मुल्क अज़ीम रब भी करीम
इन ऐलान ते खुश आम मिठो ॾाढो मोहम्मद जाम आतुणी करे तंग केर वठिक खां बिन बेर जरे पाए साईं पेर तले अल्लाह करे खैर गेडो आका जो आला मकाम मिठो ॾाढो मोहम्मद जाम आखिरी गाल मुझे आका मदीने वाले मीर जी अम्मा अम्मा हलीमा थी फरमाए ॾाढियां चो सुभान अल्लाह फकीर सवेर नात पढ़ी न वही अमड़िन में आग खणी आमिना मोहम्मद जी अम्मा आगे बढ़ी आमिना उन्हें अम्मा आमना साइण जो मदीने वारे साईं हिक हफ्तो खीर पीतो 7 ॾिहाड़ा उन्हें खां बाद मुझे आका मदीने वारे मीर सुए बहबानी जेका अबू लहब आजाद कई ही त अबू लहब के चई सरदार तोखे भाई टियो जाओ चई वञ तू इनके वञी खीर प्यार आजाद उन सुए बहबानी जो मुझे आका मदीने वारे मीर भी खीर पीतो हो त रसूलुल्लाह जे चाचे हजरत अमीर हमजा भी खीर पीतो हो मुझे आका जो चाचो भी हो त रज़ाई भाव उन्हें खां बाद मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पालनाई परवरिश जे लाए अम्मा गलीमा सदिया के मुझे महबूब चुनियो हो अबा आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अम्मा हलीमा के चुनियो रखी भर वसोई तवक्कल खुदा ते मक्के पाक माई हलीमा गलिया ओनो पाण प्यारे सजन थे संभारियो भले भागवारी अमड़ तू भलिया रखी भर आका जे तस्वुर के शायर पंहिंजे शेर में तो बयान करे ओ मुखे खण त तू खण तुझो खीर प्यामा हलीमा गवाले तुझे शाल थ्यामा तुझे शाल थ्यामा पसंद पाण दाई नथो का बेक्यामा मां समझा मुझे ले तो झोली झलिया रखी भर वसोई तवक्कल खुदा ते मक्के पाक माई हलीमा गलिया बोलो पाण प्यारे इन नात खे पढ़ंदासीं त वरी गुज़री वेंदा थोरो अॻिते हलंदा उहा अम्मा हलीमा जेके मुझे तुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पाण चूंडियो हबश मां कई दायूं आयो हो अमीरन जा बार खणी वियो लेकिन मुझे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहीं के भी पसंद न फरमायो कहीं के पसंद न कयो ऐं इहो वक्त ऐं भाग हो त अम्मा हलीमा अमा तो जे भागन ता सदके तो मदनिया जो पींघो लुडायो बेहोंदो हलीमा अमा तो जे भाग
जो पीघो लुटायो बि हूंदो तो लालण खे लोरियूं ॿुधायूं बि हूंदियूं तो तारीफ़ में गीत गायो बि हूंदो हलीमा तुंहिंजे भाॻनि तां सदके तो सोणे जो चेहरो ॾिठो हूंदो मुर्की त तोड़े ॾिसी मुस्कुरायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लुटायो बि हूंदो हलीमा तुंहिंजे भाॻनि तां सदके कॾहिं प्यार मां पंहिंजे बाहुनि में आणे कॾहिं प्यार मां पंहिंजे बाहुनि में आणे छिके पंहिंजी छातीअ सां लायो बि हूंदो तो मदनीअ जो पीघो लुटायो बि हूंदो हलीमा तुंहिंजे भाॻनि तां सदके अगल आर तोसां कंदो हूंदो साईं इते ॻाल्हि अर्ज़ रखां अम्मा हलीमा फरमाए थी तो मुझो बच्चो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾु संदन रज़ाई भेण शीमा नालो हो उनखे मूं बकरिन सां मोकिलियो हो गर्मीअ जो टाइम हो शदीद गर्मीअ जी मौसम में मां पंहिंजे घर जे कमकार में मसरूफ़ हुयसि थोरी देर खां पोइ निगाह कयां त मुंहिंजो बच्चो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में ना गए इए पाकर परेशान थी निकरी आयसि घुमदे हिक जबल जी टकरीअ में आई आहियां जिते मुंहिंजो बच्चो मोहम्मद ऐं मुंहिंजी न्याणी शीमा बीठा आयस पंहिंजी न्याणीअ खे तंबीह कयम ओ शीमा तो मुझे मासूम नंढड़े खे हेॾी इंतहा गर्मीअ जे अंदर बकरिन चारण जे लाइ छाला वठी आई आहियां मुझे महबूब जा आशिको अम्मा हलीमा जी न्याणी शीमा थी फरमाए ओ मुझी अम्मा हलीमा मां न वठी आई आहियां मुंहिंजो अधो पाण आयो को गर्मी हेडी शदीद गर्मी जाबुलो इलाइको शीमा न्याणी थी बुधाए अम्मा हलीमा गर्मी छाजी मूं ॾिठो जीअं मुंहिंजो अधो परे खां मोॾां बकरनि चारण जे लाइ अची रहियो हो आसमान तां हिकिड़ो ककर हो जेको छांव करे रहियो हो ककर छांव पियो करे चई हा मां गर्मी असांखे छा कंदी गर्मीअ जी परवाह न हुई मूं ॾिठो त हिकिड़ो ककर छांव करे रहियो हो ऐं उहा छांव एतिरी त थधी हुई जो असांखे गर्मीअ जो पतो ई न पियो ए अम्मा ईअं कंदे तूं असांखे वठण आई अम्मा साण फरमायो पोइ पंहिंजी न्याणी खे चयो पुट चई न मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम मां या हक़ीक़त ई सच्चा त अधे जे मथां ककर छांव पियो करे छांव ककर कई कॾ बिन कहीं ते अम्मा साण फरमायो ईअं कॾहिं थियो आहे ककर सिर्फ हिन जे मथां शाम ककर कई कॾ बिन कहीं ते सिज चंड तारा आशिक ते ओ जॾहिं कॾहिं मिठो मालिक जंहिं ते पढ़ंदो दुरूद सलाम आ मिठो ॾाढो मोहम्मद जाम आ तोड़ी करे तंग केर वठे के खा बिना वेर जाने पाए साईं पैर त
जो आली मकाम आ मिठो ॾाढो मोहम्मद जाम ही आहे उन आका जो शान जो अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अलबत्ता तहक़ीक़ थोरो कयो अल्लाह मोमिनन जे मथां जो पंहिंजो शानदार रसूल मोकिलियाई ओ मुंहिंजा अदा असां वरी बहस में साईं भला बारी रबियुल अव्वल आका करीम जो विसाल बि त आहे मां चवंदो आहियां त जे तूं सम्झी थो तुंहिंजो छो त मुंहिंजो नबी अॼु बि ज़िंदा जे तुंहिंजो नबी वियो आहे त पोइ तूं कादियानियुनि जी पुठ भराई पियो करी तूं कंहिं ॿिए ते कलमो पढ़ आला हज़रत असांखे सम्झाए वियो तूं ज़िंदह वल्ला तू ज़िंदह वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले साईं तोखे मुंहिंजूं अखियूं नथियूं ॾिसनि मुंहिंजे अखियुनि जो क़सूर आका अॼु बि तूं महबूब ज़िंदह नबी आहीं क़यामत ताईं ज़िंदह रहंदे ऐं पोइ जॾहिं क़ब्रुनि मां उथंदासीं ओ मुंहिंजा महबूब नबी अवां खे ॾिसंदासीं अबा मदीने वारे साईं खे क़यामत जे ॾिहाड़े ॾिसंदासीं हिकु मौली साहब पे तकरीर कई चई साईं अची जो हुन ॻाल्हियूं शुरू कयूं डप खौफ़ वारियूं बाबा दोज़ख हेड़ो हेड़ो अज़ाब हेड़ी तकलीफ़ माण्हुनि जा रिहाड़ पिया पवनि हिकिड़ो अल्लाह वारो को दरवेश उथी बीठो मौली साहब जीअं बचो साईं मशर जे मैदान में हज़रत इमाम हसन हुसैन हूंदा चई हा मौला अली शेर खुदा हूंदो चई हा हुज़ूर जा चार यार सभु हूंदा चई हा पंजतन पाक सभु हूंदा भला मदीने वारो साईं पाण हूंदो चई हा ही गौस कुतुब वली दस्तगीर पीरन जो पीर महबूब सुभानी चई उहो बि हूंदो चई जॾहिं अहिड़ा जवान हूंदा त पोइ असांखे डप छो ओ हशर ॾींहुं हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में डोला बंदुखनि जी कपर बाग नागे ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो राग ठागे अची बीहंदो पाण सरवर सिफ़नि में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में असां हुन आका जा उम्मती आहियूं हाणे जॾहिं आका जा उम्मती आहियूं त असांजे मथां हक़ आहे जेकॾहिं को फ्रांस जो सदर डेनमार्क जो हराम खोर आका करीम जी बेहुरमती बेअदबीअ में खाका ठाहे थो तो असांखे उन जे मथां कावड़ ईंदी आहे गुस्सो ईंदो आहे तो असां उन में चिड़ी वेंदा आहियूं लेकिन ए मुंहिंजा मुस्लमान भा आका मदीने वारे मीर फरमायो निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठारा अब आका फरमायो न निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठारा हिकिड़ो माण्हू आका करीम जे ज़ात जी बेअदबी थो करे ऐं तूं पाण उन आका करीम जी सुन्नत खे तर्क पियो करे उन आका करीम जे उम्मत जे मथा 5 वक्त नमाज फर्ज सही मिलाद कबो पर नमाज न पढ़वी मिलाद कहीं कम जो नाहे मिलाद मोहब्बत जो इजहार पर इन जो मकसद यो नाहे त तू नमाज खां परे थी नियाज हुसैन अकीदत जो इजहार पर हजरत हुसैन ये न तो चवे त तू सौदे क्यों मुझे नाले ते लाह नमाज न पढ़ ए दोस्तान गिरामी यानी बारी दस्तगीर
जी तमाम बेहतर अमल ला जे मुर्शिद सा मोहब्बत जो इजहार पर दस्तगीर भी तो के ये न चवंदो तैयार ही करण वारा नमाज खां परे थी मुझे नाने नबी करीम जी सुन्नत खां परे थी दोस्त यार यजीद बेनमाजी यजीद शराबी यजीद जानी जे करे तू बेनमाजी थी दे तो यजीदी टोले में भी दे नमाजी थी दे तो हुसैन सदबे तुझी मर्जी तू जेको पासो कबूल कर तू मोहम्मदी बणजी या शैतान वारो पासो वठी तुझी मर्जी मिलाद जो पैगाम इहो आ लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह ताला इंसान के सोनी सूरत में पैदा फरमायो उन सूरतों तो दुनिया में कई आगिन लेकिन मदीने वाले मीर जो मट मिस्र दुनिया में आयो न ईदो जमदो न जाओ मिलाद जो पैगाम इहो आ त आका अचण सां तो असांजी रब अबली उम्मती ते शिफात जी ॻाल्हि कई आ त असां आका सा मोहब्बत जो इजहार कंदे आका जे फरमान सीरत ते अमल कयूं उन आका जे फरमान ते इसी भी अमल कयूं ठल्हा गुलामी रसूल में मौत भी कबूल है नारा कोन हलंदा ये सियासी नारा असां वटि बि भत खाऊ घणा गाड़े बोड़ ते हणंदा आहिनि नारा हिकिड़े वॾेरे जा वोट वरी ॿिए खे ॾींदा आहिनि सियासी मुखालिफत ऐं मुनाफ़िक़त रसूलुल्लाह जे दीन में न हलंदी पढ़ी 5 वक्त नमाज कोन गुलामी रसूल में मौत किथां तू कबूल कंदे नमाज पढ़ण सोलो कम आ नमाज पढ़ण कम ज़नाना तव्हां ॿुधो आहे न ज़नानो कम माना मायूं भी कन तव्हां त मुड़स माण्हू आयो तव्हां त मर्द माण्हू आयो मुड़स जो कम आ त मुड़स थी मैदान मल्हाए मुहम्मदी थी ॾेखारे आका करीम जे दीन ते अमल करे ॾेखारे त आका जे मीलाद जो पैगाम आ तव्हां नमाज खां परे न वञो ऐं ख़ुदा रा हथ थो वधाव फ़िरके वारियत वारे फसाद के छॾे शियो आ सुन्नी आ तोखां क़यामत में रब न पुछंदो तो हू शियो हो तू छो सुन्नी थे तू सुन्नी आ हो छो शियो हू देवबंदी छो थियो हींअर पूरे मुसलमाननि जे मथां दुश्मनान इस्लाम जो निगाहूं आहिनि हू इहो नथा ॾिसनि त हे कहिड़े पीर जो मुरीद आहे न हू ॾिसनि था त मुसलमान आहे हिन खे अटैक कर हींअर तोखे असांखे मुतहिद ऐं मुनज़्ज़म थियण जी पंहिंजे पाकिस्तानी गवर्नमेंट सिपाह जी जेके मुहाफ़िज़ मुल्क जा हक़ीक़ी असां सां गॾु आहिनि उन्हनि जे गॾिजी साथ ॾियण जी ज़रूरत आहे उलमा ऐं हुक्मरान जे हाणोके वक़्त में इत्तेहाद मोहब्बत एके जी जरूरत आ अवामुन नास के उलमा जे साथ ॾियण जी जरूरत आ असी दुश्मनान इस्लाम सां विढ़ूं पाण में न विढ़ूं ये फितना फसाद फिरके वारियत वारा मरहला कुरान चवे थो त भला तफर्रुके में न पओ टोला टोला छिड़ वछड़ न थियो मोहब्बत रसूल में आका जे हिक ई नबी परचम जे हेठ सभई गॾु थी यकीनन इहो ही मोहब्बत जो पैगाम आ मीलाद जो भी इहो पैगाम आ तव्हां आका जो शान ॿुधायो मिंबर रसूल ते वेही को वहाबिन खे ॻाल्हाए को शियन खे ॻाल्हाए को बरेलविन खे बिदअतिन खे हू बिदअती आ ही मिंबर रसूल इन जे लाइ कोन आयो आ इहो त सियासतदाननि जो कमु आहे सियासी जलसनि में स्टेजनि ते वेही हिक ॿिए खे ॻाल्हाईंदा आहिनि पोइ हुन वर्कर लीडर ऐं तो में कहिड़ो तू मदीने वारे साईं जो लीडर आहीं मदीने वारे साईं जो वर्कर आहीं मस्जिद में मिंबर रसूल ते अच तो कुरान हदीस मदीने वारे साईं जो शान बयान कर के जी दिल आज़ारी न कर तो के खबर आ त क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह अल्लाह मोमिन जी दिल में रहंदो के जी दिल आज़ारी इन अंदाज सां जेकरे ब माण्हू मेड़े नथो सगी घट में घट छेड़ न त इहो ही मोहब्बत जो पैगाम आ जेको अज असां जे मोहतरम दोस्तन पंहिंजे बिन मरहूम शहीदन गुलाम मुस्तफ़ा ऐं रोशन अली जे ईसाले सवाब उन्हनि जी याद में ही महफ़िल सजाई आहे जेको क़ुरान करीम पढ़ियो वियो आहे आका जो शान पढ़ियो वियो आहे तव्हां ॿुधो आहे वेठा आहियो यकीनन खैर खैरात जो इंतज़ाम आहे अल्लाह ताला इन समूरे तआम ऐं कलाम जे सदके
मरहूमैन जी मग़फ़िरत फरमाईंदो ऐं यकीनन उन्हनि खे अॼु इहो इनाम ऐं ॾाज हदीस शरीफ़ में अचे थो त सोने तश्त जे अंदरि खणी मलाइका पेश कंदा तो तू असां ईसाले सवाब के इन बेहतर अंदाज से पेश कयूं गैर शरई मामला ऐं मरहला न हुजन। मस्जिद जी आबादी हिन चिरागा से कोने। मस्जिद जी आबादी एयर कंडीशन लगाइण भला पर्दा शीशा लगाइण से कोने। तो चिरागा मस्जिद के सजायो अल्लाह तो के अजुर दींदो। मस्जिद में एयर कंडीशन लगाई थी अल्लाह तो के अजुर दींदो। पर एसी भी लगा चिरागा भी कर नमाज ते न अच तो इन जो को फायदो। मस्जिद जी आबादी नमाज सा है। पहरी नमाज पढ़ अल्लाह जो फर्ज अदा कर अल्लाह जी दरबार में झुक सर्ब सुजूद थी तो रब्बुल आलमीन तो के तौफीक दिनी आ न। अब मस्जिद जो कम आम मानू न कराइंदो आ जंहिंजो रब कबूल कंदो आ उहो ये अल्लाह जी कबूलियत आ। खुदा जेके करोड़पति मानू पिया फिरन उ पंहिंजे वॾेर के खर्च में त लखे रुपया लुटाए छॾींदा। कॾहिं मस्जिद में का नंढड़ी बेचारो गरीब मिस्कीन 500 रुपया मजदूरी कमाए सॼे ॾींहं जी शाम जो ईंदो को सुठो तोहफ़ो वठियो ईंदो। केॾी महिल खारो टोकन जो वठियो ईंदो केॾी महिल करा मस्जिद जे वज़ू लाइ वठी ईंदो केॾी महिल को अहिड़ो इंतज़ाम पोइ अल्लाह जंहिंजी क़बूल करे थो ईसाले सवाब आहे दरजात जी बुलंदी आहे। पर मस्जिद जी आबादी नमाज सां आहे ऐं मोमिन जी सुञाणप नमाज आहे। नमाज अल्लाह जो फ़र्ज़ आहे पढ़ो। ज़कात मालदार ते फ़र्ज़ आहे उहा अदा कयो। हज मालदार ते फ़र्ज़ आहे उहो अदा कयो ऐं पंहिंजो तअल्लुक़ ख़ुदा जी ज़ात सां ॻंढियो। असांजा महबूब मुर्शिद मुरब्बी सैयदी मुर्शिदी हज़रत क़िबला महबूब सजन साईं फरमाईंदा आहिनि भैया नमाज साईं आज रात चयो पई रगा न पई वणे टाइम घणो थी वियो दुआ ओली महिल घड़ीअ ॾे ॾिसंदो मां चवंदो आहियां माण्हू चवंदा आहिनि साईं उते त केरु निंड ई नथो करे मस्जिद में तुंहिंजो मसीह ॿुधूं था मौलूद तुंहिंजा क़ुरान निंड थी अचे। पोइ मां चवंदो आहियां अदा हुन महफ़िल में तोखे शैतान चुंडियो हणंदो हिते ख़ुदा जी रहमत जो नज़ीर आहे। निंड उते ईंदी आहे जिते सुकून हूंदो आहे सुरूर हूंदो आहे। अल्लाह जे घर में ख़ुदा तोखे घुरायो मुस्तफ़ा जो शान आका जी सुन्नत आहे। पर अल्लाह साईं क़ुरान में ॿुधायो आहे अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार बंदा अल्लाह जे ज़िक्र में तुंहिंजे लाइ सुकून रखियल आहे। पोइ ज़िक्र कई तरहनि जो आहे। असांजा मुर्शिद मुरब्बी फरमाईंदा आहिनि त क़ल्बी ज़िक्र दिलि वारो ज़िक्र कमा उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे जिते भी हुजे अल्लाह जो ज़िक्र कमा तुझी अल्लाह अकबर तोखे फिड़ी नमाज पढ़ा रमज़ान मुबारक ईदो चवंदे अल्लाह जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि रोज़ा रखा। घर में वेठो हूंदे बेचैन नेट के फुज़ूल ख़र्च कमन के छॾे अणपढ़ियो आहे न अल्लाह जो क़ुरान खोले ज़ियारत करे इहा भी तुझे लाइ इबादत आहे। त इहा तौफ़ीक़ तॾहिं थींदी जॾहिं असांजी ज़ंजियल दिल साफ़ बणिजी वेंदी गुनाहनि जी गिलाफ़ी खां पाक बणिजी वेंदी। उहा पाक कॾहिं थींदी जॾहिं असीं अल्लाह जो ज़िक्र कंदासीं। पोइ असांजा महबूब मुर्शिद मुरब्बी वरी उन जो तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त ज़िंदह दिल खे ज़ाकिर करण जे लाइ अल्लाह वारनि वरी हिकिड़ो तरीक़ो नेकीअ जो कम मूंखे प्यारो लॻंदो ऐं तव्हां गुनाहनि वारी गिलाफ़त खां गैर सोबत खां महफूज़ रहंदो। त जंहिं खे क़ल्बी ज़िक्र वठणो हुजे मूंखे महबूबनि मुर्शिदनि जो इहो पैगाम आहे उनखे बिल्कुलु इन ज़िक्र जो तोहफ़ो मिलंदो। अल्लाह ताला अव्हां जो वेहण मुंहिंजो चवणु मक़बूल मंज़ूर फरमाए। ग़लतियूं कोताहियूं ॼाणी माणी अणॼाणे में जेके थियूं अल्लाह ताला उहे माफ़ फरमाए। महबूब जे मीलाद जी महफ़िल में अव्हां पाण आया आहियो अदे शवालीअ जे सॾ ते कोन आया आहियो। महबूब जी महफ़िल के सिक वारा सजाईंदा ईंदा भी उहे जन खे हिते पाण घुराईंदा। ये खुदा जो घर आहे तोखे वॾे रुपये जे बंगले में नौकर जी मोकल खां सवा न छॾींदो आहे। अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾिनी आहे इजाज़त मिले तॾहिं हुन जे घर में आयो आहे। हाणे आयो आहे न सची दिलि सां तौबा करे निकिर मुंहिंजा मौला तुंहिंजे दरबार में वेठो आहियां तोखां सवा केरु न आहे। दुनिया वारनि माण्हुनि खे नथो ॿुधायां तूं त मुंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहिनि मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो सचो सजदो कयां इबादत वारो सजदो कयां सची तौबा कयां आईंदह गुनाहनि खे वेझो न वञा। वमा अलैना इल्ला
اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدار في الدين والدنيا والآخرة توفني مسلما والحقني بالصالحين اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وقنا عذاب القبر وقنا عذاب الحشر وقنا عذاب الدنيا وقنا عذاب الآخرة وقنا حساب الميزان وأدخلنا الجنة الفردوس مع الأبرار يا عزيز يا ستار يا غفار يا رب العالمين يا إله العالمين پانے پیارے محبوب کے صدقے اسانی محفل پانی بارگاہ میں مقبول منظور فرما یا اللہ جتنے بڑے بڑے کام پکڑا کرے تمہیں درود شریف جی تمہارا بودی آیا مدد اللہ جو جنبے ہم بدن خدا پانی بارگاہ میں مقبول فرما یا إله العالمین یہ محفل جنجے سارے ثواب میں کئی خصوص غلام مصطفیٰ نے رسول درجات بلند تعالی فرما رب صغیرہ کبیرہ گناہ معاف فرما سنن قبر کے جنت باغ میں مباغ بنا قبر جو عذاب تکلیف دور فرما یا اللہ یا رب حسن جیسے کے بخش فرما استاد کے بخش فرما یا اللہ ساجے دل میں بڑوں کی نو حسد و تکبر بداری اللہ کے دور فرما مجھے پیارے محبوب کے صدقے مسجد کی نماز صحابہ فرما یا اللہ اساں کے سچے وقت نماز پڑھنے کی توفیق عطا فرما یا اللہ اساں مغفرت کے بارے جو فساد دور فرما اساں کے پاکستان کی حفاظت فرما پاکستان کے محافظت کی غیبی مدد فرما اساں کے ملک کے دہشتگردی کا محفوظ بنا یا اللہ کے اسلامی انسانی دشمن دہشتگرد ہیں ان کے نسل نابود بنا یا اللہ اسانی یا اللہ اسانی سندھ جو خیر فرما بچے بچے جو خیر فرما گھوڑے پاڑے اٹھ جو خیر فرما جیسی نے آواز جو تیسی نے مجھے رحمت جو حضور فرما یا اللہ ہر سان جی کا تعالیٰ میں دیکھے مریض یا حاضر جماعت کے اندر دیکھے جنتی تکلیفوں میں مسلمین کی شفائی کلی عطا فرما یا اللہ اپنے محبوب مدینے والے سائیں جو سچو بقوا عاشق بنا یا اللہ مرن والے سکرات کی سختی آسان فرما ایمان جو موت نصیب فرما قبر معصوم مصطفیٰ کریم دے رحمت والے دنیا کی چھاؤ نصیب فرما اللهم انا نسألك العافية والمعافاة الدار في الدين والدنيا والآخرة بركة من الله وملائكته يصلون على النبي صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وأصحابه وأهله أجمعين برحمتك يا أرحم الراحمين يا الله سيدنا تصديق خدمتك ماما یونس حبیب اللہ یاتی کی بھی ہے مسیح خدمت گار ہیں مختلف برہر نے خدمت کرے کڑے گھر کے سجائے خواہن جے گھر کے بھی آباد فرما اللہ انہوں جے بچن کے شاد و آباد فرما یا اللہ انہوں جے بچن کے نیک صالح فرما بردار فرما انہوں جے بچن کے نیک صالح فرما صلی اللہ تعالی حبیبہ سیدنا محمد وعلی وصحبہ وسلم سبھی کے لیے
भाई अचे लाइव बंद करे